अस्सलाम वालेकुम गाइस, शाला खुश हो खैर मज़े में दोस्तों। अज असी वही रहे हैं साईं अब्दुल्ला ज़ाहिर सरी मज़ार से। उम्मीद करा तो सब खैरियत सां हूंदो। मूं सां गॾु एंड तक वीडियो ॾिसियो, ठीक है। संगत असें अॻे साल वियासीं पे हितां हुनराबाद साईं जी वर्सी ते। तकरीबन रोड जी इहा ई कंडीशन हुई, हिन साल भी इहा ई कंडीशन ॾिसी सघो था। बस यार नल हुकुमरान आहिनि, छा करे सघंदुमि। रोड पूरा करो। शाबाश दे दो यार। आऊं लगे हैरान थियो तू कौन दे यार। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तो असीं पहुंची चुका आहियूं साईं अब्दुल्ला ज़ाहिर सर जी मज़ार ते। तव्हां ॾिसी सघो था तकरीबन 11 बजे जो टाइम है। उन्हीं में इक्वारिया वारो झंडो पेंशन के इस्तेमाल न थे। असा उनके पोया हलाल तैयार आहियूं। हिन वक्त रियासत जे तरीक़े सां ज़ुल्म जबर सिंध जे क़ौमी कारकुननि ते करे रही आहे, ख़ास तौर ते असां जे क़ौमी मां कारकुननि खे खंभियो थो वञे ऐं कारगर थियलनि में ऐं उन हवाले सां असां सम्झूं था त जॾहिं रियासत कमज़ोर हूंदी आहे शहर और शायरी जी का ज़रूरत कान्हे। सिद्धू जीएससी क़ौमी महाराज सीनियर वाइस चेयरमैन साईं इस्माइल वेटलानी की गुज़ारिश अचे हमारे साथ खिताब वठी हर जन्म वरबो, वठी हर जन्म वरबो, मिठा मेहरान में मिलबो, खत्म हूंदे थी वेंदी चिठी चांदान में मिलबो।
बाजवाला स्टेज ते वेठल मरकजी पार्टी जा उहिदेदारो मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा मरकजी अॻुवाणो साम्हूं वेठल GST क़ौमी मार्च जा कारकुनो साईं जेम्स जा फिक्री पोइ लॻो ऐं साईं आलीसर साहब जी नगरी जा वारसो साथी दोस्तो GST जो देश जीअं साईं जेम्स अॼु असां साईं अब्दुल हारी साहब चौथी दुनिया जे मुफ़क़िर के गिराज में पेश करण लाइ हिते गॾु थिया चो त साईं अब्दुल हारी साहब अहिड़ी शख़्सियत हुई जेको साईं जेम्स जे फिक्र खे सिंध यूनिवर्सिटी मां कढी कॉलेजनि मां कढी तइलीमी इदारा मां कढी सिंध जे कुझु कुंड में ऐं सिंध जे घर घर में सिंध जे शहर शहर में ऐं ॿाहिरि वस्ती में पहुचाया साईं अब्दुल हारी साहब जा हल्को ईअं ई चवे थो कि चाहे टेट में हुजे राजर शहर में हुजे निकिरण खां पोइ हुन सिंध सां पंहिंजो निभावे पियो ऐं साथ ते क़दम रहियो हलो नाज़रीन कॾहिं सालनी चिनण मुंहुं सिखिया स्टेज ते वेठल मुंहिंजी पार्टी मोहतरम डॉक्टर नियाज़ कराणी मोहतरम रियाज़ चांदू सूरज सिंधी साईं नवाज़ शाह सदाई ऐं ॿिया जेके को बाज़ार ऐं साम्हूं साईं GM साहिब सिंध आरिसर साहब आशिक़ो GS देश GS साईं GM साहिब GS सालार क़ौमी तहरीक मोहतरम अब्दुल हारी साहब सिंध जो हालत एतिरियूं ख़राब थी चुकियूं आहिनि जो क्या दूर चवे था असां महसूस कयो त सिंध खे हिन वक़्तु उन्हनि समूरनि माण्हुनि खे जेके माण्हू सिंध खे आज़ाद मुल्क जी हैसियत ॾिसण था ऐं सहमत थिया डॉक्टर नियाज़ हिन लफ़्ज़नि सां त असांखे कंहिं बि सूरत में पंहिंजे नुक़्ते नज़र न अचनि असां कोशिश कई हिन दफ़े असां इहा कोशिश कई त सिंध जा उहे सभु घण घुरा जेके चाहिनि था त सिंध आज़ाद हुजे जेके चाहिनि था त सैयद फ़िक्र रोशनास थिए जेके चाहिनि था इदारो झंडो बुलंद थिए उन्हनि समूरनि दोस्तनि खे कॾहिं हिकु हंधि विहार असां सभिनि जे दिलि में हिकिड़े लाला छा ऐं असां जॾहिं पंहिंजे हिननि अॻुवान जिन असांखे रस्ता ॾिना जिन असांखे सेखारियो त हिमत ऐं बहादुरी सां कीअं जीजे उन्हनि असांखे निफ़रत न करण न सेखारियो छाकाणि के दोस्त ॿुधायो जॾहिं आरिसर साहब टार्चर सेल मां थी साईं GM सां मिलण वियो त साईं के दोस्तों तारीफ़ करायो त आरिसर जी जान ईमान सलामत करे आयो आहे साईं रियाज़ ॿुधायो साईं वाकई चयो त शल इश्क सलामत हुजे सो असांखे इश्क जेको मोहबत सेखारे नफ़रत नथो सेखारे असां उन जी वाट छॾे थी चए अॼु सिंध खे ज़रूरत आहे त असां सभु गॾिजूं या जुरत न हुई भले केतिरा तशद्दुद थीन केॾियूं वठ पकड़ूं कनि पर सिंध जे मुक़दस धरती सन में अची ईअं ई फ़ाइदो कनि जेको 17 जनवरी में वाक़ियो थियो ऐं क़ौमी तहरीक जे कारकुननि जी हिमत सां उन्हनि हथियार बंदनि खे पत्थर में पंहिंजी हिमत सां भॼाए ॾेखारियो इहो वरी साबित थी वियो त जॾहिं तव्हां मुंहिंजो थींदा त दुश्मन मुंतशिर थींदो ई मुंतशिर थी वेंदो अॼु असां महसूस कयो त असां घटि में घटि कहिड़ा प्लेटफॉर्म जिते असीं गॾु था वेही सघूं जिन में नफ़रत जी नून मौजूदु न हुजे आरिसर साहब तो थोरो हलंदा हिकु दफ़ो ताज़ो मशमश फटकारे ॿुधायो
के गोठ में रात जो कचेरी रखियल हुई तो असां कीअं जो वरी वियासीं त इहे ॻोठाण सां सेटल करे तूं जॻह छुटे सचे हुई चाबी जरे मथां रखी हूंदी उहा खोले अची वेंदा हुआसीं जेको दोस्त जिन ख़बर हुई खोले अची वेंदा हुआ जैसी उन ॻोठनि मां थी मोटियारी त दरवाज़ो खुलियो पियो मक़सद अंदरी पारां बंदो ऐं तालो न हो लॻियल त असां ठुका कयो हिकु ठुका ते न खुलियो ॿियो ठुका करे न खुलियो छुटे जो जाइ ते चढ़ण जी कोशिशि कई त अंदरां आवाज़ आयो त अब्दुल वाहिद वेठो आहियां ऐं तव्हांजे पुले ते को सुवाल हुजे त मूंखे ॾियो छुटे वटि पकिड़ो पियो साईं घोट ॿधी दरवाज़ो खोलियो तुंहिंजी छा मूं वॻो हिकिड़ो तव्हां कचेरी ते गए हिते ॾिठमि पाणी बाल्टी भरी भरी थो वॻो मूं धोतो आहे उघाड़ो वेठो इन करे तव्हां सुवाल लाइ उहो दरवाज़ो न खोले सघे सिंध जे आज़ादीअ जे फिक्र में हिन माण्हू हिन अंदाज़ में हले ऐं इन तरीक़े सां हुन मोहबत करणु सेखारियो त तव्हां जिन माण्हू वटि पंहिंजो पेचरनि ते हलिणो पवंदो जेके GMC तव्हांखे कढी ॾेई वियो असांखे नवां तजुर्बा नान करणा तजुर्बा सेखारींदा आहिनि जेका असां जेके तजुर्बा थी विया आहिनि उन मां असांखे सिखणु